सिंध ऑनलाइन स्कूल क्लास अठों मज़मून साइंस बाब टियों सबक अठों ज़रई बायोटेक्नोलॉजी एग्रीकल्चरल बायोटेक्नोलॉजी ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक में असां ॾिसंदासीं त बायोटेक्नोलॉजी एग्रीकल्चर में यानी ज़राअत में कीअं इस्तेमालु थींदी आहे ऐं असांजे मुख़्तलिफ़ फसलनि ऐं खाधनि में उनजो कहिड़ो अमल दख़ल हूंदो आहे। जेके उनवान असां ॾिसंदासीं उहे आहिनि पर्पज़िस, टेक्निक्स, इम्पॉर्टेंट क्रॉप्स, कैनोला, राइस ऐं बनाना। उन खां पोइ एरर इन द बुक, किताब में हिकिड़ी ग़लती आहे उन जी निशानदेही कंदासीं, उनखे दुरुस्त कंदासीं। ऐं टिश्यू कल्चर। ज़राअत जे शुबे में बायोटेक्नोलॉजी जो तमामु वसी इस्तेमालु आहे ऐं बायोटेक्नोलॉजी जे ज़रई शुबे खे एग्रोटेक बि चवंदा आहिनि। ज़राअत में बायोटेक्नोलॉजी मुख़्तलिफ़ मक़सदनि लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। जेके पर्पज़िस आहिनि उहे पहिरियों आहे इम्प्रूव प्लांट ग्रोथ यानी इंक्रीज़्ड टॉलरेंस टू स्ट्रेस फैक्टर्स, फास्टर ग्रोथ रेट्स, कॉस्ट लेस देन ट्रेडिशनल ब्रीडिंग मेथड्स। ॿियो मक़सदु आहे एनहांस यील्ड्स। टियों आहे इंक्रीज़ रेजिस्टेंस टू पेस्ट। चौथों आहे इंक्रीज़ रेजिस्टेंस टू डिजीज़िस ऐं आख़िरी आहे एनहांस न्यूट्रिशनल कंटेंट। यानी पहिरियों आहे ॿूटनि जे वाध में बहितरी, ॿूटनि जी क़ुवत बर्दाश्त में इज़ाफ़ो, यानी उनखे सड़ण खां बचाइण। जीअं गर्मी घणी पइजी वई या पाणी घटि थियो त उन में सड़ी न वञनि। ॿूटनि जी वाध जीअं तकड़ी थिए, ॿूटनि जी लागत में कमी अचे, पैदावार में इज़ाफ़ो थिए, कीड़नि खां बचाव थिए, बीमारियुनि खां बचाव थिए ऐं फसल जी ग़िज़ाइयत में इज़ाफ़ो थिए। ज़रई बायोटेक्नोलॉजी जेके तकनीकूं इस्तेमालु कंदी आहे उन में जेनेटिक इंजीनियरिंग आहे, मालिक्यूली मार्कर आहे यानी मालिक्यूलर मार्कर्स, मालिक्यूली चकास परख या सुञाणप यानी मालिक्यूलर डायग्नोसिस, वैक्सीन ऐं टिश्यू कल्चर। अॼुकल्ह इस्तेमालु थींदड़ तक़रीबन 80% ॿिज बायोटेक्नोलॉजीअ जे ज़रिए तब्दील थियल आहिनि ऐं क़ाबिल ज़िक्र फसलनि में ही फसल शामिल आहिनि: मकई यानी कॉर्न, मेज़, कणक यानी वीट, चांवर यानी राइस, सरह यानी रेपसीड, पटाटो यानी पोटैटो, सोयाबीन, कपह यानी बोण या कॉटन, पपैयो, सूफ़ यानी एप्पल ऐं बनाना यानी केला। इहे क़ाबिल ज़िक्र फसल आहिनि, पर उन खां अलावा ॿियनि फसलनि में बि बायोटेक्नोलॉजी इस्तेमालु थींदी आहे। ॿारो, हाणे असां कुझु जेनेटिक इंजीनियरिंग जे वसीले तब्दील थियल ख़ासि फसलुनि जो ज़िक्र कंदासीं। सभिनी खां पहिरीं सरह जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंखे रेपसीड या मस्टर्ड चइबो आहे। सरह जे तेल में हिकिड़ो सणभो जुज़ो हूंदो आहे जंहिंखे इरोसिक एसिड चवंदा आहिनि। उहो जुज़ो दिलि जो मर्ज़ पैदा करे सघे थो। जेनेटिक इंजीनियरिंग जे वसीले सरह जे ॿिजनि मां उन सणभ जे पैदा करण जी जीन ख़तमु कई वई। उनजे करे हाणे जेको सरह जो ॿिज आहे या सरह जो ॿूटो आहे उन मां घटि मक़दार में इरोसिक एसिड पैदा थी थिए ऐं इहो कमु कैनेडा में कयो वियो। इन खे नालो ॾिनो वियो कैनेडियन ऑयल लो इन एसिड, यानी कैनेडा में ठहियल तेल जंहिंमें एसिड घटि आहे। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते हिन मां ही अखर कढिया विया, कैनेडियन मां कैन, ऑयल मां ओ, लो मां एल ऐं एसिड मां ए, ऐं हिन खे जेको आहे उहो गॾु करे हिकिड़ो नओं नालो ॾिनो वियो कनोला। सो इहा जेका सरह आहे जंहिंमें इरोसिक एसिड घटि कयल आहे उनखे असां अॼुकल्ह कनोला चवंदा आहियूं। सो कनोला कैनेडा जी ठहियल आहे ऐं उहा अॼु बि पाकिस्तान जे मार्केटनि में बि विकामजे थी मुख़्तलिफ़ ब्रांड्स जी। अहिड़ी तरह सॼी दुनिया में कैनोला ऑयल जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ब्रांड्स सां विकामजे थो। और जॾहिं इहे जिन्याती तब्दीली थिए पई सरह जे ॿिज में, त साइंसदाननि सोचियो त हिन में कुझु ॿियूं तब्दीलियूं कजनि। सो जेकॾहिं तव्हां मां के ॿार जिन जो तालुक़ु ॿनीअ सां आहे उन्हनि खे ख़बर आहे त हारी या ॿनी ॿार वारा सभिनी खां वधीक जंहिं शइ खे नापसंदि कंदा आहिनि उहे हूंदा आहिनि ही जंगली गाह, जेको असांजे ॿूटे खे तबाह कंदो आहे, असांजे ॿूटे जी ग़िज़ाइत बि खाई वेंदो आहे ऐं पाणी बि खाई वेंदो आहे। सो साइंसदाननि छा कयो जो उन में हिकिड़ी अहिड़ी जीन पैदा कयूं जेका इहो गाह पैदा न पई थियणु ॾिए,
यानी जंगली गाह जो ख़ात्मो बि थियो उन नए ॿिज में, उन नए ॿिज में पैदावार में बि इज़ाफ़ो थियो, अहिड़ियूं उन में ख़ुशूसियतूं पैदा कयूं वयूं। उन खां पोइ उन्हनि में कीड़नि ऐं बीमारियुनि खां बचाइण वारियूं ख़ुशूसियतूं बि विधियूं वयूं, ऐं उन खां पोइ बहितर ग़िज़ायत वारी ख़ुशूसियत बि विधी वई। सो अहिड़ी तरह कनोला जेको आहे उहो सरहनि जो तेल आहे जंहिंमें ही ख़ुशूसियतूं बि आहिनि। ॿियो ज़िक्र कंदासीं असां राइस जो या चांवरनि जो। कुझु ग़रीब मुल्कनि में माण्हुनि जो ख़ासि खाधो चांवर आहे। अहिड़नि मुल्कनि में आबादी ग़िज़ायत जे खोट ऐं मुख़्तलिफ़ ख़ासि ग़िज़ाई शयुनि जे अणाट जे मसइलनि खे मुंहुं ॾियनि था। उन्हनि मां हिकु ग़िज़ा विटामिन ए बि आहे, जंहिंजी कमी ॿारनि मंझि जल्दी अंधोपण ऐं कमज़ोर मुदाफ़ती निज़ाम इम्यून सिस्टम जो बाहिस थी सघे थो। यानी जेकॾहिं विटामिन ए न मिली त असां जल्दी अंधा थी सघूं था ऐं असांजो इम्यून सिस्टम जेको आहे मुदाफ़ती निज़ाम जेको असां पोइ सबक़ में पढ़ियो उहो कमज़ोर थी सघे थो। इल्म फ़न हयात यानी बायोटेक्नोलॉजी जे ज़रिए विटामिन ए जो जीन चांवरनि जे ॿूटनि में दाख़िल कयो वियो, जंहिं ज़रिए जीनियाती तब्दीली वारी जाननि जी चांवरनि जी जिन्स पैदा कई वई। सो ही गोल्डन राइस चवंदा आहिनि हिनखे, हीअ जेको आहे सुनहरी रंग जो चांवर हूंदो आहे ऐं उन में विटामिन ए मौजूदु हूंदी आहे। सो उहे ॿार या उहे वॾा ग़रीब मुल्कनि जा जेके इहो चांवर खाइनि था उन्हनि खे विटामिन ए जी कमी नथी थिए, उन्हनि खे विटामिन ए जी ज़रूरत पूरी थी वञे। सो कयो ऐं वियो जो चांवरनि जो ॿूटो खणी उन में मकई जी हिकिड़ी जीन शामिलु कई वई, मकई में विटामिन ए हुई। उन खां पोइ नई जेको ट्रांसजेनिक जिन्स पैदा थी उन खे मल्टीप्लाई कयो वियो ऐं उनखे मार्केट में आंदो वियो। ॾाढो पाकिस्तान में तक़रीबन 90% केला सिंध में पैदा थींदा आहिनि, पर शायदि तव्हांखे ख़बर न हुजे त अॼु खां 12-15 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे जो सिंध मां केला पैदा थियण ख़तमु थी विया, छो त हिकिड़ो वायरस आयो हो सभिनी केलनि जे फसलनि खे तबाह पियो करे। सो उन महिल ज़रूरत इहा महसूसु थी त असां केलनि जे फसलनि खे थोरो बहितर कयूं, उनखे बचायूं। छा मक़सदु आहे त ॿूटनि जी बात में बहितरी थिए, पाणीअ जी खोट में उहे न सड़नि, ज़रा पाणी त घटि आहे न सिंध में, ऐं उनजी वाध तकड़ी थिए, कद ॿूटनि जो नंढो हुजे पर पन घटि हुजनि पर मेवो वधीक थिए, पैदावार में इज़ाफ़ो थिए, ज़ाइके ऐं ख़ुशबूअ में बहितर हुजनि, कीड़नि खां पाण बचाए सघनि ऐं बीमारियुनि खां पंहिंजे पाण खे बचाए सघनि, ऐं फसल जे पचण में देरि लॻे जीअं मार्केट ताईं पहुचण में उहे ॻरी सड़ी न वञनि। सो इन्हनि सभिनी ख़ासियतुनि खे मद्देनज़र रखे केलनि जी नई नस्ल तयारु कई वई जंहिंमें जेनेटिक इंजीनियरिंग यानी बायोटेक्नोलॉजी जो इस्तेमालु कयो वियो। केलनि खे बायोटेक्नोलॉजी जे ज़रिए तब्दील करण जो कमु टंडोजाम ज़रूरी यूनिवर्सिटीअ जे बनाना टिश्यू कल्चर लेबॉर्ट्री में थींदो आहे। इहा लेबॉर्ट्री मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे केलनि जे नस्लनि खे खणी ऐं उन्हनि खे वधीक बहितर बनाए ऐं उन्हनि जा ॿेज जेके आहिनि यानी उनजो पनीरियूं चयो त उहे जेको आहे हारियुनि खे या ज़मीदारनि खे मुहैया कंदा आहिनि। ॿारो हाणे जॾहिं असां केलनि जो ज़िक्र था कयूं ऐं उन्हनि जी उपत वधाइण जे लाइ बायोटेक्नोलॉजी जे इस्तेमाल जी ॻाल्हि था कयूं त ज़रूरी आहे त मां ही जेको तव्हांजी किताब में लिखियलु आहे उन जे बारे में कुझु ॻाल्हायां, छो त इन में छापे जी हिकिड़ी ग़लती आहे जंहिं उनखे तमामु ग़लति रंग ॾेई छॾियो आहे। लिखनि था त पाकिस्तान में 80% केला सिंधी में पोखिया वेंदा आहिनि, सही। सिंधी ज़रूरी यूनिवर्सिटी उपत वधाइण लाइ ओजनि जे जीव घरड़े खां ॿाहिरि हासिलु करणु यानी टिश्यू कल्चरिंग जे फ़न कारीगरी मुतारिफ़ कराई आहे। गौर कजो, ओजनि जे जीव घरड़े खां ॿाहिरि हासिलु करणु। ॾाढो यादि कयो त ओजा ऐं जीव घड़ा छा आहिनि। जेकॾहिं तव्हां 6 दर्जे जे किताबनि जो ॿारो असां 6 दर्जे में पढ़ियो त जीव घरड़ा ओजा उज़वा सिरिश्ता ऐं जानदार छा आहिनि। असां पढ़ियो त जीव घरड़े मां ओजा ठहंदा आहिनि, ओजनि मां उज़वा ठहंदा आहिनि, उज़वनि मां सिरिश्ता ऐं सिरिश्ता मां जानदार। ओजा जीव घरड़नि मां ठहंदा आहिनि, ओजा जीव घरड़नि में न ठहंदा आहिनि। असांजी किताब में लिखियलु आहे त ॼण त ओजा जीव घरड़नि में ठहंदा हुजनि। इहो ईअं ई आहे त जीअं मां चवां त मूं कमरो सिर में ठाहियो, कमरो सिरुनि मां ठहंदो आहे, सिरुनि में कोन ठहंदो आहे, छो त नंढी शइ आहे
जीव घरड़ो ऐं ओॼो उन खां वॾी शइ आहे। ओॼनि जो जीव घरड़े खां ॿाहिरि ठहणु हिकु नामुमकिन जुमिलो आहे। इहा किताब में छापे जी ग़लती आहे, उनखे दुरुस्त करणु ज़रूरी आहे। शायदि इहो टिश्यू कल्चरिंग जी हिकिड़ी ग़लति ट्रांसलेशन बि थी सघे थी। सो अचो त असां ॾिसूं त बनाना टिश्यू कल्चरिंग छा आहे ऐं कीअं थींदो आहे। सभिनी खां पहिरीं बनाना जो ॿूटो खणंदा आहिनि, उन खां पोइ उन मां जेको कॉम जो बल्ब हूंदो आहे उहो ॿाहिरि कढंदा आहिनि। पोइ उन खे कटे उन में जेको आहे प्राइमरी ट्रीटमेंट करे साफ़ करे उन मां जेको आहे उहो नंढा नंढा टिश्यूज़ अलॻि कंदा आहिनि, उनजा ओॼा अलॻि कंदा आहिनि। उन्हनि खे जेके ओॼा ट्रीट थियल हूंदा आहिनि, जिन खे असां जिन्नाती तौर ते थोरो घणो तब्दील करे चुका हूंदा आहियूं, उन्हनि खे रिप्रोड्यूस ऐं मल्टीप्लाई कयो वेंदो आहे। उन खां पोइ उन्हनि खे शूटिंग ऐं रूटिंग में रखियो वेंदो आहे त जीअं उन मां पनीरी पैदा थिए। उन खां पोइ उन पनीरीअ खे हार्डन कयो वेंदो आहे, यानी उनखे ॿाहिरि रखी, हिन जार खां ॿाहिरि रखी उनखे थोरो वॾो कयो वेंदो आहे। उन खां पोइ उन पनीरनि खे वरी अलॻि अलॻि करे थोरो वॾनि कुंडियुनि में रखी उनखे अञा वॾो कयो वेंदो आहे, हार्डन कयो वेंदो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं उहा बिल्कुलु तयारु थी वेंदी आहे, पनीरी हार्ड थी वेंदी आहे, मौसम जे असरनि खां बची वेंदी आहे, त उन खां पोइ उनखे असां नवां ॿूटा पोखण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। सो ही आहे टिश्यू कल्चरिंग जो प्रोसेस, जंहिंमें असां कल्चर ठाहींदा आहियूं। कल्चर में असां जेको आहे उनजे ओॼनि खे वधाईंदा आहियूं। ॿारो हाणे असांखे टिश्यू कल्चर जी ख़बर पइजी वई त छा आहे। सो हाणे असां हिन जुमिले खे यानी स्टेटमेंट खे सही करे सघूं था। असांखे हाणे ख़बर पइजी वई आहे त हिते जीव घरड़ो न हुअणु खपे, पर हुन जाइ ते ॿूटो हुअणु खपे। यानी असां इनखे हीअं लिखंदासीं त उहो वधीक सही थींदो। ऐं पढ़ूं था हाणे, पाकिस्तान में 80% केला सिंध में पोखिया वेंदा आहिनि। सिंध ज़रूरी यूनिवर्सिटी उपद वधाइण लाइ ओॼनि जी ॿूटे खां ॿाहिरि हासिलु करणु यानी टिश्यू कल्चरिंग जी फ़न कारीगरी मुतारफ़ कराई आहे, जंहिं करे केले जे ॿूटे जी नई जिन्स में ख़ुसूसियतूं अचनि थियूं जेके मेवे जे पचण में देरि कनि थियूं। हिन तरह घणे वक़्त ताईं उहो क़ाबिल इस्तेमालु रहे थो। सो ॿारो अहिड़ी तरह असां किताब में छापे जी हिकिड़ी ग़लतीअ खे दुरुस्त कयो। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।